इन ज़मीन आहे अल्लाह जी, पर अल्लाह वारिस कंहिंखे बनायो आहे जेके लठ हणी जबल टोड़े छॾे, जेके लठ हणी टुटल दिलियूं जोड़े छॾीन उहे केर हन। अञा सुखे वधी चवा मुझे इमाम हसन सोहणे के जमण सां मुझे मुस्तफा करीम जा दीवाना बुधाए रब ग़िज़ा कहिड़ी नसीब कई हुई। मां बस तो कया मुखे जवाब। इमाम हसन सोने जमण सां हर बार जमंदो आ, अम्मा जो खीर पियंदो आ, बार जमंदो आ, मां में खीर नाहे भूरीअ में जो। अज त जदीद बार जमण सां निपिल बूथ में धाए पियो पुट धाए, न की खुटे न की जाने तुझी छुटे, काकड़ो भले हेॾो तुंहिंजो टंगियो पियो हुजे। खुदा जा बाना इन निपिल खां बचन खे बचायो, बच्चन के बचायो। चईन 6 महीनन ताईं नंढड़े बार के जमण खां पोइ पाणीअ जो फुड़ो बि न ॾसबो आ। पूरी पूरी कोशिश कयो त जीजल अम्मड़ जो उन्हनि खे को खीर नसीब थी वञे। अम्मड़ जे खीर जहिड़ी ॿी काई ताक़त कान्हे का। अम्मड़ जो खीर जेकॾहिं घटि आहे सवलो आहे न, मेह खे गाहु ॾींदा हो त खीर कान वधाईंदी आहे, त जवाब ॾियो। मेह के खड़ दियो था तो खीर वधाए थी, तो हीअ भी तुझे बचड़े जी अम्मा है, इनके भी अच्छो जीरो खारा, इनके भी खीर प्यार ॾिस त माशाअल्लाह जर्र वधन था या कोन था वधन। मेह जो फिक्र थी छो तो होटल ते खीर ॾियणो थई, हे तुझे बचड़े के कान थी ताते छा। अजीब असां मुसलमानन जो हाल आ। गोश्त रथिजे पहिरीं पुट खाए, भाजी भली थे पहिरीं पुट खाए, खीर घर में ॾेढ पावा तो ॾेढ पाई पुट पिए छो तो पुट के काटी खणिया। खुदा जा बाना कदे पुट के कोई ते करे न्याणी अॻिते कर त मुझे मुस्तफा जी सुन्नत अदा थी। पंहिंजे न्याणी जी इज्जत कर, पंहिंजे न्याणी सां प्यार कर, पंहिंजे न्याणी के उहो मकाम दे। मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना कदे सोच त सही, दुनिया जा अंबिया 1,24,000 नबी बैतुल मुक़द्दस जे अंदर मुझे मुस्तफा जो भी इस्तकबाल कयूं या न कयूं, जवाब दे। इब्राहिम अलैहिस्सलाम जे इस्तकबाल लाओ थी भी है, इब्राहिम खलीलुल्लाह थी भी है, इस्माइल ज़बीहुल्लाह थी भी है। जवाब दे। सवाल को सहाबी मुझे मुस्तफा जे लाओ थी भी हदा या न, जवाब दे। सवाल को सहाबी चाहे महबूब जे लाओ थी भी हन, सवाल को अंबिया थी भी हन, वो मुझो महबूब मुस्तफा बुधा कंहिंजे इस्तकबाल में थी भी हदो आ। जवाब दे मुसलमान। पंहिंजे न्याणीअ खे न्याणियूं 2-3 जायूं अचन थियूं ईंदी थियूं वञनि, खुटन ई कोन थियूं। खुदा जो कसम न्याणी जे ॼमण ते ख़ुशी घणी कर। न्याणी खुदा जी रहमत थई, पुट नेमत आ। न्याणियूं जेल कोन ॾेखारींदियूं हन, पुट जेल भी ॾेखारींदा हन। न्याणियूं त वेचारियूं हन, जी अबो चवंदो आहे जी मुंहिंजा बाबा तुंहिंजे नाम ता। पुट खे 50 एकड़ बनी ॾे, बंगलो ॾे, अञा घर वेठो दे दोस्तन खे चवंदो ही भी मुंहिंजो आ, ही भी मुंहिंजो आ। न्याणीअ खे रुगी हिकड़ी बकरी ॾेई छॾ शादीअ में। 10 सालनि खां पोइ केरु पुछे त हीअ छेली कंहिंजी आ, न्याणी चवंदी हीअ अबाणनि मूंखे बकरी ॾिनी, ही उन अबाणनि जे तरफ़ जी हीअ छेलड़ी आ। उहा न्याणी तुझी एतड़ी शय के भी तुझे निस्बत खां कान टोड़ींदी आ। तू उन सां जोड़ी नथो टोड़ी, तो न्याणीअ सां प्यार कर। मुझो आका राजी थी दो, मदीने जो ताजदार राजी थी पवंदो। चो इंशाअल्लाह ताला कदे न्याणी जे ला उथी बीही तसव्वुर कंदो कर, ख्याल कंदो कर, न्याणी मुंहिंजी अची रही आ, मां पंहिंजे महबूब जी सुन्नत अदा करे रहियो, हबीबन जी सुन्नत अदा करे रहियो हां। न्याणीअ खे हिते हथड़ा रखी कदे हितड़े बोसो ॾेई सुकून हासिल कंदो कर। इन जे ला त मुझे करीम मुस्तफा इएं कयो, मुझे महबूब जी सुन्नत अदा कर। इंशाअल्लाह ताला तुझे घर जूं बीमारियों हली वेंदियूं, तुझे घर जूं परेशानियों हली वेंदियूं, तुझा दुख दोलावा हलिया वेंदा, सब कुछ सिधो थी वेंदो। रुगी तू पाण खे सिधो कर। कीअं सिधो कर? मुझे महबूब मुस्तफा जे शरीयत जे मथा अमल कर। इएं कंदासीं टाइम ॾाढो थी वियो, 2 कलाक थी आ साईं, तू चवी न चवी घड़ी त ॿुधाए थी पे त मां थी वियसि। लेकिन मुंहिंजा दोस्तो अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, हे 2 कलाक जेके गुज़रिया हन, हे तो असांजे आखिरत जो समर आ।
हे आखिरत जो समरा इन बिन कलाकन में न मेहियूं याद आयूं, न गाह याद आयो, न कुतिर याद आई, न कारोबार याद आयो। ए ज़ाहिद चनो भी ॾिसो एॾो सारो कारोबार छॾियो वेठो आहे, छो छॾियो वेठो आहे? उनखे ख़बर आहे त हो कारोबार हेतिरो नफ़ो ॾींदो, ही कारोबार हेतिरो नफ़ो ॾींदो। दुनिया जो कारोबार फ़क़त दुनिया ताईं कम ईंदो, पर यार सां कारोबार कयल क़बर में बि कम ईंदो। पो जेको कारोबार कंदो आ, जेको पंहिंजे पुनल खे दिलि ॾींदो आ, उहो दीवाननि ऐं मस्ताननि वांगुरु हूंदो आ। अचो त अहद कयूं, अचो त अज़म कयूं त अल्लाह वारनि सां नींहुं लाईंदासीं। याद रखो मुझा दोस्तों, अल्लाह वारन का सवा गुजर कोने, भले तू भज काई मनो काने काई। जेको किरोनो लथो आ न, यो किरोनो घणन जे दिमाग के ठिकाने ते आणे छडींदो। याद रखी छरजा, फाइनल डिसीजन छा बींदो। हियर अमेरिका या दुनिया जा हेल्थ जा जेके वडा अगुवान हन, उहे ऐलान था कन त हेतरा अरब डॉलर खपन, 6 महीनन खां 8 महीना खपन, तेसते 1.5 करोड़ माण्हू मरी सघन था। जण हिनन जे बाबे के खबर आ अमेरिका में हेतरा मरी सघन था। 2.5 लाख अगे हुनन जी दिल टुटी पई, छो त उनन खे होदे त कुछ आहे ही कोन। ओ मुसलमान, ओ मुसलमान, इहो ही त फर्क आ। मुसलमान मरण जे ला भी खुश होंदो आ, जीण ला भी खुश होंदो आ। उनके खबर आ, मुसलमान के खबर आ, जे जिंदा हां त गाजी हां, जे हलियो विस्त शहीद हां, हिते हां तॾहिं भी यार जो, हुते हां तॾहिं भी यार जो हां। मुंहिंजा दोस्त अजीज, उन यार जो थी ॾेखार, इंशाअल्लाह ताला घणन जा दिमाग ठिकाने ते अचे वेंदा। दुनिया डुकी 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 आखिर हिते अचे कदी त ॿियो को रस्तो कोन अथव। अचो त महबूब मुस्तफ़ा जे शरीयत जी दामन वठो। ॾिसजो मुसलमानो, तुंहिंजा किरोना वायरस या जेके भी वायरस हन, इन्हनि सभिनी जी एंड किथे थींदी, छो त ख़ुदा खे पंहिंजे महबूब जो दीन प्यारो आ। इन वक्त मुसलमानन सा जुल्म जी इंतहा थी रही आ। दिसो इंडिया में मुसलमानन सा छा जुल्म थी रहो आ, कश्मीर में मुसलमानन सा छा जुल्म थी रहो आ। ऐं तू असा नाले जा मुसलमान, मदीने जे साईं फरमायो त मुसलमान मुसलमान जो भाव आ। हिकड़ो जिस्म जेकॾहिं मथे में सूर पवंदो आ, सॼे जिस्म जी निंड हराम थी वेंदी आ। न पैर जे नह में सूर पवंदो आ, सॼे जिस्म जी निंड हराम थींदी आ। मुझे मदीने जे साईं फरमायो, हिकड़े मुसलमान के तकलीफ अचे, रूए जमीन ते मुसलमान लुडी वींदा हन। ओ मुसलमान, दीन तुझो तोखे बुधाए रहो आ, अमल गैर करे रहो आ। तू अज हिन सिंध जे कहीं भी कुंड में, कहीं भी मुझा दोस्त अजीज, कहीं भी इने के यहूदी के तकलीफ दे, 24 कलाकन में सजी दुनिया में ढंढोरो थी वींदो। मुझा दोस्त अजीज, तू हिन सिंध जे धरती ते कहीं भी गैर के तकलीफ दे, 24 कलाकन में दुनिया में थरथलो मची वींदो। पर मुसलमान के सरेआम कुठो थो वने, लतुन सा लटारे थो वने, लेकिन उन जो को पुरसाने हाल कोने। छो जो असा मुसलमानन जी गैरत मरी चुकी आ, असा जो ज़मीर मुर्दा थी चुको आ। काश असा जे मुसलमाना हुक्मरानन के जेके दुनिया जे मुस्लिम हो, दुनिया जे मुस्लिम दुनिया ते हुकूमतू करे रहा हन, उनन जो ज़मीर जिंदा होजे, जेकरे सबई आवाज करे हिकड़ो लब्बैक या रसूल अल्लाह जे निकरी पहुं त दुनिया कुछ भी काने का, सब मुस्तफा जे गुलामन जे कदम करे। हिकड़ो ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी ईंदो आ हिंदुस्तान में त 95 लख मुसलमान कंदो आ, कोन कंदो आ। अग भी अल्लाह जे वलियन दुनिया फतेह कई, हाने भी अल्लाह जा वली दुनिया के फतेह कंदा। हे तुंजा साइंसदान, हे तुंजा सियासतदान, सभी बेबस ऐं फिलहाल सभिनी के डर आ। हलो पुत्र घुमो, घोड़ो मोकिलियल तव, पंहिंजा मज़ा वठो, लेकिन याद करे छॾियो आखिर में वरी बि तोखे मोटी हिते अचणो पवंदो। उन्यारे के पाणीअ खां सवा ॿी कंहिं शइ में सुकून कोन मिलंदो आ। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए, अल्लज़ीन आमनू व तत्मइन्नु क़ुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह, अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। न दुनिया से, न दौलत से, न घर आबाद करने से, अरे सुकून क़ल्ब होता है खुदा को याद करने से। जिक्र खां सवा ॿी वाट कान थे, जिक्र खां सवा ॿियो सुकून कोन थे। इन दिल खे पंहिंजो खुदा जो ज़ाकिर शाकिर ऐं साबिर बनाए, तोखां न बणबी, छो त ॾाढी हीअ उलझियल आ। हे कंहिं सुहिणे मुंहिंजा दोस्त सोनारे ॾे खणी वञ, जेको लोह जे टिकीअ मां सुहिणो हार ठाहींदो आ। अल्लाह जा कामिल वली दुनिया जे खिते में दरबारू लगायो वेठा हन। जे अल्लाह जे वली ॾे वींदे तोखे ज़िक्र जी खुशबू ईंदी, न त मां तोखे ॾस थोड़ी हलिया मुंहिंजे सजण साईं वटि।
साबुण हणदई सुरहो की न घुरदई खट एड़ो ॾींदई दस जो मिलाईंदई मदीने जे मीर सां मूं दुनिया ॾिठी ॾाढी पर हक सुहिणा सजण साईं किन्ना को झब पंहिंजा कयई मुंहिंजा मोर सजण साईं चो मूं दुनिया ॾिठी ॾाढी पर हक सुहिणा सजण साईं किन्ना को झब पंहिंजा कयई मुंहिंजा पीर सजण साईं कॾहिं की न छॾियो अकेलो ॾिसी दुखनि ऐं सूरनि में कॾहिं की न छॾियो अकेलो ॾिसी दुखनि ऐं सूरनि में मरण खां पोइ बि पारत थई मुंहिंजा मुर्शिद सुहिणा साईं मरण खां पोइ बि पारत थई मुंहिंजा दिल पर सजण साईं आहे जेसी हयाती कीन छॾी तुस तुंहिंजो दरड़ो आहे जेसी हयाती कीन छॾी तुस ही दरड़ो इहा दिल जी तमन्ना आ वफादार सजण साईं को कहजा गुण गाए तो को कहीं जो दीवानो आ को कहजा गुण गाए तो को कहीं जो दीवानो आ थी परवानो चवंदुस हक हक सजण साईं आखिरी मुसरो फकीर जो रखी आस अंदर में इहा खुशियुनि में गुजारिया थो रखी आस अंदर में इहा खुशियुनि में गुजारिया थो पढ़ण जनाज़ो राज पर जो ईंदो मुंहिंजो सजणो साईं पढ़ण जनाज़ो आशिक राज पर जो ईंदो मुंहिंजो मुर्शिद सजणो साईं मूं दुनिया ॾिठी ॾाढी पर हक मुंहिंजा सजण साईं किन्ना को जब पंहिंजा कयई मुंहिंजा मोर सजण साईं